नाज़रीन आम ख़बर अव्हांखे ॾियूं पिया त सिंध पब्लिक सर्विस कमीशन में मुबैना मेरिट जी लतड़ ख़िलाफ़ एहतजाज कंदड़ उम्मीदवारनि ऐं सोशल मीडिया ते तनक़ीद कंदड़नि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। हैदराबाद जे GOR थाणे ते मोहम्मद मुस्तफ़ा जी फ़रियाद ते दाख़िल FIR में फयाज़ हुसैन शहर ऐं रफ़ीउल्लाह कुरैशी समेत अमरीका में वेठल सोशल वर्कर इम्तियाज़ चांडियो खे नामज़द कयो वियो आहे। FIR में मतन में जणायो वियो आहे त सोशल मीडिया ते इम्तियाज़ चांडियो पारां सिंध पब्लिक सर्विस कमीशन ऐं इदारे जे चेयरमैन ख़िलाफ़ गारगंद कंदे नाज़ेबा लफ़्ज़ इस्तेमालु कया, जंहिं पंहिंजी वीडियो में इम्तिहान में फ़ेल थींदड़ उम्मीदवारनि खे एहतजाज लाइ भड़कायो, जंहिं जूं पोस्टूं फयाज़ शहर ऐं रफ़ीउल्लाह कुरैशी बि पंहिंजे सोशल मीडिया जे वाल तां अकाउंट तां शेयर कयूं। FIR में जणायो वियो आहे त उन्हनि पोस्टनि खां पोइ इम्तिहाननि में फ़ेल थींदड़ उम्मीदवारनि सिंध पब्लिक सर्विस कमीशन जी ऑफ़िस अॻियां एहतजाजी धाणो हणी हेड ऑफ़िस अंदरि दाख़िल थियण जी कोशिश कई, जंहिं सबबि ऑफ़िस में मौजूदु अमले में ख़ौफ़ ऐं हिरास पखिड़िजी वियो। बिना जवाज़ एहतजाज सबबि सूबे में साख रखंदड़ इदारे ते अवाम जे एतमाद खे धकु लॻो आहे। नाज़रीन हिकु भेरो ॿीहर ई अहम ख़बर अव्हांखे ॾियूं पिया त सिंध पब्लिक सर्विस कमीशन में मुबैना मेरिट जी लतड़ ख़िलाफ़ एहतजाज कंदड़ उम्मीदवारनि ऐं सोशल मीडिया ते तनक़ीद कंदड़नि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। हैदराबाद जे GOR थाणे ते मास्टर मोहम्मद मुस्तफ़ा जी फ़रियाद ते दाख़िल FIR में फयाज़ हुसैन शहर रफ़ीउल्लाह कुरैशी समेत अमरीका में वेठल सोशल वर्कर इम्तियाज़ चांडियो खे नामज़द कयो वियो आहे। FIR जे मतन में जणायो वियो आहे त सोशल मीडिया ते इम्तियाज़ चांडियो पारां सिंध पब्लिक सर्विस कमीशन ऐं इदारे जे चेयरमैन ख़िलाफ़ गारगंद कंदे नारेबाज़ी कई ऐं नाज़ेबा लफ़्ज़ इस्तेमालु कंदे उम्मीदवारनि खे एहतजाज लाइ भड़कायो, जंहिं जूं पोस्टूं फयाज़ शहर ऐं रफ़ीउल्लाह कुरैशी बि पंहिंजे सोशल मीडिया जी वाल ते शेयर कयूं। उन्हनि पोस्टनि खां पोइ वॾे अंग में माण्हुनि सिंध पब्लिक सर्विस कमीशन जी ऑफ़िस अॻियां एहतजाजी धाणो हणी हेड ऑफ़िस अंदरि दाख़िल थियण जी कोशिश कई, जंहिं सबबि हेड ऑफ़िस में ख़ौफ़ ऐं हिरास पखिड़िजी वियो, जंहिं सबबि सूबे में साख रखंदड़ इदारे ते अवाम जे एतमाद खे धकु लॻो आहे।